सोने मुशरफ पाक रोज़े झड़ी जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो ऐं दरगाह जो शान ॿुधाईंदो। सब चओ सुभान अल्लाह। सय्यदुल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। वेह वञी वटि तन जे वेही था ॼाणन जेके जागो था उहे सुभान अल्लाह चओ। जेके मोहब्बत सां हाज़िरी भरण आया हो दिल सां चओ सुभान अल्लाह। साईं जन जो हुक्म मूंखे अखियुनि ते पर शरई मसइलो बि हिकिड़ो ॿुधायांव। मर्द जा पुट जा ऐं न्याणीअ जा शरीयत हिसा मुक़रर कया। न्याणीअ खे अबे जे मिल्कियत में मिलंदा 4 आना त पुट खे मिलंदा 8 आना। समझ वाला न समझ जन समझो त मथे खणी जो सुभान अल्लाह। सद बार अदबन सां असां त ख़ादिम आहियूं। साईं जन जी नवाज़िशा जो असांखे नज़र करम सां यादि फरमाइनि था। नात ख़ान आयो 40 मिंट अलाए काॾों जो आयो न मां सुञाणास न मुंहिंजो अबो सुञाणे। 40 मिंट वठी वियो दरबारे आलिया ते नात ख़ान गैर मारूफ जे कलाक हणी वञे ऐं स्टेज हुसैनी उलमान सां भरियल ऐं पोइ धीअ खे 2 आना त पुट खे 4 आना, धीअ खे 4 आना त पुट खे 8 आना। जे 40 मिंट न्याणी नात ख़ान हणी वञे मौलवी खे त क़िबला पोइ 1.5 कलाक त हुजे न। ऐं मां जेकॾहिं मुंहिंजे साईं खे ख़बर आहे न हे शरकम हलड़ियूं न ॾींदा तंहिंजे करे स्टेज बि हवाले कोन था कनि। जेकॾहिं मां 10 नाए खां हिते जो आयासीं त हे वतन ॿिया भत खे भेरा ॾींदा नात ख़ान। हिकिड़ा होॾो लिकंदा वतन ॿिया असां हिते वेठा आहियूं त बाबा स्टेज सिंगार जी वई आहे जमायत अची वई आहे अचो नात पढ़ो। वतन ॾेई घुमंदा पोइ अचे साईं खे हणंदा थूना जीअं न कंहिंजी माव मुअल हुजे पोइ ॿिए माई मातीअ खे पियो हणे थूना। ईअं साईं महिरबानी करे टाइम ॾे अबागारो काॾे वहे। ही प्रोग्राम होंदो आहे त जीअं उलमाए किराम इज़हार ख़्याल फरमाइनि मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे मुस्तफ़ा जो पैगाम ॿुधाइनि। ऐं काफ़ी टाइम थी चुको आहे महिरबान मुर्शिद मुरबी जेके हिन महफ़िल जा सींगार आहिनि उन्हनि जी तशरीफ़ आवरी आहे उहे पाण तशरीफ़ फरमा थिया वेठा आहिनि। इंशाअल्लाह जे घोट आहे त ॼञ कान थकबी। अबा मूंसां मुतफ़िक़ आयो आहे त मथे खणी चओ सुभान अल्लाह। ऐं साईं जन फरमायो 4 बजे ॾींदासूं कराची वारे खे टाइम। मां हिते पोइ आयो आहियां कराची वारो पहिरें मूं वटि मदरसे में तशरीफ़ फरमा थी चुको। हाणे उनखे बि त टाइम ॾियणो लाज़मी आहे। इहे 10 मिंट बि असां लाइक़ कोन पर साईं जन जी करम नवाज़ी। भला हिकु ॿ ॻाल्हि कयां पोइ घणो टाइम बि न विञाइजे। दुरूद शरीफ़ पढ़ो ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज भली महफिल में आया हो
जेको भलाई समझे तो ता हथ मथे गणी ते सुभान अल्लाह। हजरत अब्दुल लतीफ बिटाई फरमाए तो ता वेहो बनी वट तन जे वे ही था जानन वे हुन साण बियन मता वे ही वक्त विञाइए। असांजे कामिल मुर्शिद अकमल रहबर सखी सैयद हाजी हुसैन शाह जीलानी जो उर्स ऐं हजरत रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैह जो उर्स आहे। अॼु खीर में मिसरी समझो। अॼु ॿिनि बुज़ुर्गनि जो उर्स मुबारक आहे। मायुम तू तशरीफ फरमा थे आलिम आया सैयद आया ओड़े पाड़े वारे आया परे परे खां अकीदत मंद हिते कही आया हले पर याद रख जाए हिन उर्स में अल्लाह जे वलियन जा रूह भी आया थई। ये के अल्लाह वारा हन इनन जे प्रोग्रामन में इनन जे उर्सन में असां इन ला न ईंदा आहियूं त तकरीर ॿुधायूं इन ला न ईंदा आहियूं त नोट घोरजन इन लाइ असां कम अज कम पंहिंजे ज़मीर सां फ़ैसिलो करे ईंदा आहियूं त वञो हाज़री भरे मन कामिल जे उर्स में कंहिं कामिल जी दुआ अघिजी वञे त तुंहिंजो बेड़ो भी पार थी वञे। ही कामिल जो उर्स ही अल्लाह वारन जो आला मकाम इनन के पान जेड़ो न समझजाए इनन के तू इए न समझजाए त आम इंसान हल। याद रखो हिनन पंहिंजो नफ्स मारे छडियो पंहिंजी ख्वाहिशातूं मारे छडियो पंहिंजे नफ्स जा अंगल हिनन मिटाए छडिया। हिनन वट जेकॾहिं का बि ख्वाहिश हुई त उहा मदीने वारे जे रब जी रज़ा हुई। हिनन वट सिर्फ इहो हो त अल्लाह राज़ी थे अल्लाह जो रसूल राज़ी थे। अॼु दुनियादारो याद रखो हींअर त 15वीं सदी आ आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी कचहरी आ। महबूब जा सहाबी सगोरा वेठा हबीब करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबन के मुखातिब थी सघो फरमायो मां नाकिसो ना फहमो मां ना मुकम्मल हिकिड़ो इंसान तव्हां मुस्तफ़ा जे आशिकन जे साम्हूं मुखातिब आहियां त बि फ़ख्र थो कयां त मुस्तफ़ा जा गुलाम ॿुधी रहिया आहिनि मां चई रहियो आहियां। पर वाह जो वो मंज़र हो जो ॿुधाइण वारो अबू बकर उमर उस्मान हैदर जो नबियन जो सरदार हो ऐं ॿुधण वारी मोहम्मद करीम जे सहाबन जी जमात जो सुभान अल्लाह। आज मुल्क जा कम लही विया आहिनि सची ॻाल्हि करणु ॾाढी ॾुखी थी वई आहे वरी बर्दाश्त बि ॾाढी ॾुखी थई आहे। मां इब्ने असाकिर में हिकिड़ी हदीस पढ़ी मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मोहम्मद करीम जी सहाबन जी जमायत जे इज़त तूं लख बार कुर्बान। साईं फरमायो साहबियो लबैक या रसूल अल्लाह छा गालायो लबैक हदमत कन जो लबैक डाडे डाडे जो लबैक दिल सा जो लबैक या रसूल अल्लाह लबैक या रसूल अल्लाह। याद रखो जे कदे के दुनिया जे फिरौन जी दुनिया जे कारून जी इहा सोच आहे ताजदार खत्म नबूवत नारो खत्म कंदासे लबैक जो नारो खत्म कंदासे। याद रख तू ऐं तुझा अब्बा मेट जी विंदा कयामत ताईं मोहम्मद जे ताजदार खत्म नबूवत जो नारो हलंदो। ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद हदमत कन जो जिंदाबाद ताजदार खत्म हदमत कन जो ताजदार खत्म नबूवत। हे ॾिसो हीअ अशहद आंगुरा हीअ वुस्ता आंगुरा मुझे महबूब सहाबन सगोरन के खिताब करे फरमायो ओ मुझा सहाबियो मां ऐं क़यामत हीअं गॾु आया आहियूं। आहे को फर्क
मां क़यामत हीअं गॾायो हाणे त को सफ़ा को थोरो टाइम हूंदो शेरल तो त तयारी करे छॾी आहे असांखे बि जो सांभा हो हाणे क़यामत जी निशानी आहे जो अहले हक़ खे मेटायो वञे रसूलुल्लाह जे नाले खे मेटायो वञे हबीबुल्लाह जी अज़मत खे मेटायो वञे मुस्तफ़ा जे निज़ाम ऐं पैगाम खे ख़त्म करण जे लाइ कुव्वतूं सर्फ कयूं वञनि पर यादि रख न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा मिट गए मिटते हैं मिट जाएंगे आदा तेरे न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया जेके दुनिया अमीर मुआविया जे नाले सां याद कंदी आहे उन वटि हिकिड़ो माण्हू आयो हर दरबार में के खुशामदा बि हूंदा आहिनि मुनाफ़िक बि हूंदा आहिनि उन अचे के साईं हे फलाणो मसइलो ॿुधा साईं फरमायो इहो मसइलो मुहम्मदुर रसूलुल्लाह जे मिंबरे घर जे खास मिंबर हजरत अलीउल मुर्तदा खां वञी पुछी छो त अली इल्म जो शहर अली इल्म जो दरवाज़ो आहे मुहम्मद करीम शहर अली जो नालो ॿुधी हुन बूथ ख़राब कयो समझो था लाइ कोन अॼु बेड़ा आहिनि न अबू बकर जो नालो ॿुधो बूथ ख़राब थियनि अलीअ जो नालो ॿुधनि बूथ ख़राब थियनि हिकिड़ा वरी रुगो हिकिड़ो पासो वठंदा आहिनि मां थो चवां अली असांजे दिलि जो नूर आहे आवाज़े जे दिलि जो अली नूर आहे त मथे कण जे सुभान अल्लाह सीने जो सुरूर आहे चओ सुभान अल्लाह असांजे ईमान जो नूर आहे जेॾी महिल न हैदर 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 तो चवीं चवंदो ई न बा भला हिकिड़ो भेरो चओ हैदर 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 अबा पो इने के चओ हीअं बि चओ न हक़ चार यार हथ मथे चओ हक़ चार यार इहो नालो न ठहे नारे हिकिड़ो नालो ठहे हे त चारई मुस्तफ़ा जे कचहरीअ जा मेंबर हन न कुर्सीअ ते साईं तशरीफ़ फरमा हन चैन पावन ते बीठी आ न के हिक ते न के टिन ते जॾहिं न हैदर सोण जो नारो वठो ऐं नालो खणो पंहिंजूं दिलियूं ठारियो पर जेको मुनाफ़िक हुजे हक़ चार यार चई जो बेड़ो बि गर्क कयो चओ हक़ चार यार हक़ चार यार हक़ चार यार मां नथो चवां मतां को चवे त मौलवी पंहिंजी ॻाल्हि करे वियो अॼु जंहिंजो उर्स दुनिया में शाइर थिया पर यादि रखजांइ जेके मुस्तफ़ा जे दरबार जा शाइर हूंदा आहिनि उन्हनि में मुंहिंजो मुर्शिद मुरब्बी सखी शहीद हज़रत अली असगर शाह रोज़े धणी बि आहे जो सुभान अल्लाह उहो छा थो फरमाए त नबीअ जे नूर मां थिया चार गोहर अबू बकर उमर उस्मान शाह अली हैदर चो नारे तहकीक नारे तहकीक मत कर चो नारे तहकीक हक़ चार यार के जे दिल में कट हुजे चो नारे हैदरी या अली मुश्किल कुशा शेरे खुदा हज़रत अमीर मुआविया फरमायो इहो मसइलो पुछणो थई त वञी हैदर करार खां पुछो असां खां वधीक असां खां आलम असां खां वधीक ॼाणू आहे यादि रख मुंहिंजे अलीअ वटि जेको ॿिए वटि मसइलो हल न थिए त हैदर जे दर ते हल थींदो हुनखे वरी गैर हो हिकिड़ा आहिनि न सिपाही साहबा वारा हाणे ते हिकिड़े दोस्त पुछियो त साईं मां तबलीगी जमायत खे छॾियऊं या न छॾियऊं मस्जिदनि में मां चयो तव्हां कॾहिं तबलीगी जमात जे मस्जिद में विया हो कंहिं वहाबीअ जे मस्जिद में विया हो कंहिं लहाबी जे मस्जिद में विया हो पोइ हुननि खे कहिड़ो हक़ आहे जो असां वटि अचनि
छो उन्हनि खे छॾियऊं हिकिड़ा चवंदा त असां सखी हाजी हुसैन शाह जीलानी जी दरगाह जा मुरीद हूं बाबा ॾन बि भरींदा हूं ॿारहे जी बि तयारी आहे पर वरी तबलीगी ईंदा चवंदा महिमान आहिनि मेहमाननि खे घर जो हिकिड़ो कमरो साफ़ करे उते रहाए त नंढनि वॾनि खे मुस्लमान कनि मस्जिद में त असां क़ुरान पढ़ंदा आहियूं असांजे मस्जिद में वहाबी जो छा वेंदो आहे जेको 5 टन जो मुनकर आहे उन देवबंदीअ जो असांजे मस्जिद में छा वेंदो आहे जेको या रसूल अल्लाह चवण जो मुनकर आहे उन पलीत जो उन अक़ीदे जे गलीज़ जो असांजे मस्जिद में तबलीगी जमा जो छा वेंदो आहे जेको अलीउल मुर्तज़ा जे नारे खां नफ़रत कंदो आहे असांजी पाक जमायत आहे ख़ुदा जो घर बि पाक आहे असां मस्जिद में छॾींदासीं त मुस्तफ़ा जे यारनि खे मनण वारे खे छॾींदा मां हिकिड़ी ॻाल्हि बसि पूरी कयां छो त वक़्तु घणो असांजी उमेदूं घणियूं हुयूं काफ़ी दोस्त साईं मौलाना तालिब हुसैन बि रहिजी वियो वञी निमाज़ जोटी हलाए मोटियो हलाए न मोटियो ॾिसई त हाणे सिज थो लहे वरी शाम जी वेगन बि हथ कया उलमा इकराम तशरीफ़ फरमा वेठा आहिनि वरी पोइ हिते नात ख़ान अचे था लहनि जेके न सॾु न पंधु पोइ वरी चवंदा क़िबला मुहबत में आया हूं अबा मुहबत में आया हो त अॻियां थी ॿुधो न अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे हज़रत अमीर मुआविया फरमायो तो अली खां वञी पुछ जंहिं में शक पवई न त पंहिंजो आ या पराओ आ मुहम्मदिया या यजीदिया त या अली मुश्किल कुशा चओ त पाण ई ख़बर पइजी वेंदी हुन जो अलीअ जो नालो ॿुधो त हुन जो मुंहुं फिटी पियो चवण लॻो त क़िबला या अमीरुल मोमिनीन अन्नी असअलुका ओ मुंहिंजा साईं मां तोखां सिखण थो चाहियां तोखां ॿुधण थो चाहियां तोखां ई पुछण थो चाहियां ॾे मूंखे न मोकिले अलीउल मुर्तज़ा जे दुश्मन जो चेहरो अमीर मुआविया पढ़ी वरितो सुञाणे वरितो अॼु दुनिया वारा अलीउल मुर्तज़ा ते कावड़ बाहन त हज़रत अमीर मुआविया ते कावड़ बाहन त अलीअ सां जंगियूं कयूं हैं तू केरु थींदो आ विच में अचण वारो ॿई मुहम्मद जा गुलाम आहिनि रब बि करीम मुहम्मद बि करीम अली अली जो घर बि करीम जेकॾहिं कंहिंखे माफ़ करे छॾनि त तो असांजी पुछा जी कहिड़ी ज़रूरत आहे हुन जॾहिं मुंहुं ख़राब कयो हज़रत अमीर मुआविया फरमायो त उख़रुज कुम ओ बेनसीब बेअदब मूं वटां निकिरी वञो मुंहिंजी कचहरीअ में उथी वञ कंहिं चयो अमीर मुआविया हथ मथे खणिजो कंहिं चयो ॾाढे ॾाढे नालो खणो अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु अलीअ सां मुआविया जो को मुक़ाबिलो कोन्हे का बराबरी न आहे हज़ार अमीर मुआविया जहिड़ा हुजनि अलीउल मुर्तज़ा जे कदम जे बराबर नथा थी सघनि पर सहाबिया तोखे गिला न आहे छा समझी अलीअ जो शान आला आया इन अमीर मुआविया खां हिकिड़े पुछो मां हदीस पढ़ी रिवाज पढ़ी तारीख़ दिमशक जे अंदर अली ॾे ख़बर तुंहिंजो अमीर मुआविया ॾे ख़बर तुंहिंजो ऐं अलीअ जो कहिड़ो मक़ाम आहे साईं फरमायो हज़रत अमीर मुआविया फरमायो सॼी औलाद अबू सुफियान जी अलीअ जे हिकु कदम बराबर बि न आहे हाणे अमीर मुआविया छा थो चए तूं त वेढ़ायूं वेठो आहिनि तुंहिंजूं त पंहिंजूं फतवाऊं त पंहिंजो ईमान बचा अमीर मुआविया चयो तुंहिंजे दिलि में अलीअ जो बुग़्ज़ निकिरी वञो कुम उथी हितां ॿियनि थोरनि लफ़्ज़नि में जीअं कुते खे चइबो आहे निकिर अमीर मुआविया चयो त निकिर मुंहिंजे कचहरीअ में तूड़े उन सां बुख थो रखे जंहिंजे लाइ मुहम्मद करीम चयो आहे त अली मूंखे ईअं प्यारो आ जीअं मूसा के हज़रत नबी हारून प्यारो हो अरे तोखे ख़बर न आहे दुश्मन अलीअ जा मां तोखे अलीअ जे दर जो ॾस थो ॾियां तंहिंसां ॿेड़ो सभिनी जो तरंदो मां उन दर जो ॾस थो ॾियां जॾहिं उमर फारूक खे बि को मसइलो दर पेश थींदो हो त फारूक आज़म बि हज़रत अलीअ वटां पंहिंजी मुश्किल हल कराईंदो असां तॾहिं चवंदा आहियूं न जंहिंजा पंज तन नाले प्यार नहीं ओंदे कल में दा एतबार नहीं अब
भाई यो ईमान आहे जेके पंजन दा बुगदान जो कलमो कम जो ना है तो मथे कन जो सुभान अल्लाह जेंदा पंज तन नाल प्यार नहीं ओंदे कलमे दा एतबार नहीं जेड़ा जोहा यारां दा यार नहीं ओंदा बेड़ा हो ना पार नहीं दस्तगीर जा मुरीदो अज दस्तगीर जे बच्चे जे उर्स में आया हो अज दिल वारो नारो बुधायो त मुर्शिद दी हिकड़ी मलफूजात भी बुधायो चो भेज वरियत मदे कन जो भेज दस्तगीर पीरन जा पीर मुहियदीन मीर मुझो मुर्शिद सखी हाजी हजरत हाजी हुसैन शाह जिलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जी मलफूजात जेकी असां जे रूह जी रिहाना कल्ब जी तस्कीना दर्जा जे तरक्की जो ज़रियो आ अल्लाह दींदो तौफीक त बीहर बि छा पाईंदा से तवां जे हथन में इंदी पर वठण दो मिणी तहां सभिनी के हुआ पंज आंगुरियूं पो हिक बि न लहो हाणे कुरतुल यून वतौंदा घुमाईंदा को वठण ला तयार न आहे कि उर्दू कान थी अचे वठ तूं पो मूंखे ॾे ॾिस के तो पढ़ी ॿुधाए वठो भी पंहिंजा किताब मुर्शिद जे दरबार तां को तोहफ़ो मिले त उनखे ख़रीद भी कंदा कयो याद रखजांइ मुस्तफ़ा जे सहाबन ऐं आल सां बुग़्ज़ न रखजांइ मुर्शिद जी मलफूजात मूं वटि कुतुब खाने में मौजूद आ ॿियनि दोस्तनि वटि बि हूंदी इरफान जीलानी जेको दस्तगीर जो दुश्मन थींदो उहो पाक न पलीत रहंदो साईं फरमाइंदा हिकड़ा शीशा खणी विया शरबत जा गुलाब जा ऐं ॿिया वरी बोल जा पेशाब जा हुननि जे नियत में इहा ही त नऊज़ बिल्लाह बेअदबी कंदासीं पर हुननि खे ख़बर कान ही पखी बर में हे कहिड़ो जेके रब रखे त केरु चखे आ हुननि चयो त पेशाब खणी था वञूं दरबार गौसला आज़म जीलानी ते वञी बेअदबी कंदासीं पर हुननि खे इहा ख़बर नहीं त नबीअ जे सहाबन जो नबीअ जे बचन जो रब पाण मुहाफ़िज़ आहे जंहिंखे रब रखे केरु चखे पखी बर में हे कहिड़ो मथस पारेड़ी पंजाह संदियास अल्लाह लुॾे लहरुनि विच में हुननि चयो त गुलाब पीअंदा हलंदासीं हीअ गिलास त उते हारींदासीं पर ख़ुदा हुननि के रस्तो जो भुलायो हो गुलाब जो पानी छुटो वो पलीत पानी पंहिंजे पेशाब जो पीअंदा पिया वञनि उते जो पाता जिन मतलब बुरी नियत जे ला शीशा जो खोलियो क्यों त यार हे गुलाब वारा शीशा बच्चा हन हो बोल वारा पेशाब को शीशा असा पी छड्या से मां हितो चयो मांस त रख दस्तगीर सा दुश्मनी पो पेशाबी तोखे नसीब थींदो कयामत में जहन्नम जो पोप तोखे नसीब थींदो जेके मुस्तफा ऐं मुस्तफा जे सहाबन आल सा प्यार कंदा उन जा हिते भी बेड़ा पार तो होते भी बेड़ा पार याद रखो निस्बत कायम रखो मुझो दिल पर दस्तगीर जो बच्चो हजरत मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी मद्दज़िल्लहुल आलिया तशरीफ तो रखे याद रखो हे कड़ो मंझ कड़े जेके बेत आहिनि मुर्शिद खां ऐं जेके तजदीद बेत कल या जेको ख्वाहिश रखे खुदा जो कसम आयो न समझिजाए अल्हम्दुलिल्लाह सब पीर भला हन पर दस्तगीर जे दर जड़ो दर आहे कोन को आ पांजो ताल्लुक गंढ यो मुर्शिद हुसैन शाह तो खां परे न आहे दस्तगीर नाले मिठे जे हथ ते हथ ॾे अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद थी ऐं जेके सोणे हुसैन घोट जा मुरीद आहिनि उहे बि हुअं ई ख़ादिम आहिनि पर यो ताल्लुक रखंदे त हिते भी कम ईंदो त आखिरत में भी कम ॾींदो दुआ है अल्लाह मुंहिंजी ऐं तव्हां सभिनी जी हाज़िरी क़बूल करे अञा जेको आहे सो दिस्तारूं आहिनि आलिम दीन भी तशरीफ़ रखे थो जीअं हाणे अॻिते हूंदी स्टेट सेक्रेटरी अॻे त नात ख़्वाननि जी पई हले हाणे ॾिसां मन हिन जी बि हले स्टेट सेक्रेटरी वमा अलैना इल्लल बलाग